घोटकी मां खे ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में कादरपुर सिंधु दरिया जे बचा शेंक बंद खे खाद जारी बरसात सबबि सिंधु दरिया में चाड़ खां पोइ दरिया बचा शेंक बंद खे तेज़ी सां पाण लॻो ॻोठाइण जो साह मुठ में अची वियो आहे। सिंधु दरिया जो बचा शेंक बंद खे तेज़ी सां खाद खां पोइ बंद ते वेठल वण बि किरी पिया आहिनि। केतिरनि ॾींहंनि खां दरिया तेज़ी सां बंद खे पाए रहियो आहे, जंहिं सबबि केतिरनि ॻोठनि खे ख़तरो वधी वियो आहे। ॻोठाइण जो चवणु आहे त इंतज़ामिया खे इतला करण बावजूद आपाशो अमलो न पहुतो है। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत बंद जी निगरानी करण ते मजबूर। डिप्टी कमिश्नर घोटकी नोटिस वठी सिंधु दरिया जे बचा संक बंद ते आपाशी अमलो मुक़रर कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।